खत्म कर बंद ठयो हरी जोड़ी खान मोहम्मद शाह हरी कसम अल्लाह इमाम मोहम्मद इंसान हरी कसम खान मोहम्मद शाह कई रोज सारे मिलकर सत्तर बस हमें पानी पकाने की साले ये मतलब होते हैं पुटको Video.Guru
नाज़रीन लाले जी मल ऐं शीदी जी मल भी निबरी कोन सघी ही मल भी सुभाणे तव्हांखे ॾेखारींदासीं। नाज़रीन सैयद बुखारी जे मेले जो थियो एंड गुलाब बलोची मल सदामी मल रहिजी वई जेकी सुभाणे थींदी पाणी टुटण सबबि ही मल जी थी कोन सघी आहे। हिन मलक ॾिसण जे लाइ मल खे ॾिसण जे लाइ वीडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।